खैरपुर जी सिविक सेंटर वारे इलाके में ॿारनि जी ॻाल्हि तां थियल झेड़े में धकु लॻण खां पोइ फ़ौत थियल औरत जा वारस इंसाफ़ जा मुंतज़िर आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे शकील जामरी। खैरपुर जे सिविक सेंटर वारे इलाइक़े में ॿारनि जी ॻाल्हि तां झेड़े में मुबैना तौर ते धक लॻण बाद फ़ौत थियल औरत परवीन मेमण जा वारिस डॉक्टरनि ऐं पुलिस ख़िलाफ़ दाहींदे इंसाफ़ जा मुंतज़िर आहिनि। वारसनि ऐं समाजी अॻवाननि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त वाक़ियो थियो आहे उन में जेके उथंदे ई पुलिस जा जेके अहलकार आहिनि जेके शहर में भतो उगाड़ींदा आहिनि जिन जी नेग्लिजेंसीअ जे करे जिन जी लापरवाही जे करे मुसमाद परवीन जो जेको आहे मर्डर थियो आहे, जंहिंमें डॉक्टरनि वरी इंतिहाई लापरवाही जो हिकिड़ो मुज़ाहिरो कयो आहे ऐं बजाए कंहिंखे इंसाफ़ ॾियारण जे उन सां एॾो ज़ुल्म थियो आहे। उन्हनि जी नियाणी क़तल थी वई आहे, उन जा ॿचड़ा यतीम थी विया आहिनि। उन जो तदारुक करण जे बजाए डॉक्टरनि उन जी फैमिली खे एॾो त हिसायो आहे त जीअं उहो पोस्टमार्टम न कराइनि त जीअं कातिल जेके आहिनि आराम सां बची सघनि। मुंहिंजो चवणु इहो आहे त हेड इंजरी इंट्राक्रिनल ब्लीडिंग ऑलरेडी थी चुकी हुई। पोइ हिननि खे मां चयो त तव्हां डॉक्टर खे कंहिंखे स्पेशलिस्ट खे जेको आहे न ॾेखारियो। पोइ हे खणाए विया सिविल हॉस्पिटल। उन में हिननि जी निग्लिजेंसी इहा आहे हॉस्पिटल वारनि जी, उन्हनि न सी टी स्कैन कयो आहे, न इन जा सर्वाइकल एक्सरे कया आहिनि T1 T2 जा, न हिननि ब्रेन हेमरेज खे सॉर्ट आउट कयो आहे। हालांकि सॉर्ट आउट करण लाइ सी टी स्कैन बाद में लिखियो वियो आहे ऐं MRI हिननि जो फस्ट चढ़ंदा त MRI थिए। उन जो असांजो मक़सदु इहो आहे त हिनखे इंसाफ़ दिलाए वञे, परवीन बीबीअ खे इंसाफ़ ॾियारायो वञे। ऐं असां वटि हेतिरो वॾो सानियो थी वियो आहे, न असांजे MPA लड़ी आयो आहे, न MNA न SP साहब असां सां को राब्तो कयो आहे। थाणे ते वियासीं त असांखे टाल मटोल था करनि, पुलिस हिन में इन्वॉल्वमेंट आहे ऐं डॉक्टर शोबो बि हिननि में इन्वॉल्वमेंट आहे। हो बाअसर माण्हू ने हो पंहिंजे ज़ोर ते पैसे जे ज़ोर ते असांखे हिसाइनि था, हैरासमेंट था करनि, ब्लैकमेलिंग जा टैक्स था यूज़ करनि। असां ग़रीब माण्हू आहियूं, हो था चवनि मुख़्तलिफ़ असां तव्हांखे ड्रामा करे अञा तव्हांखे असांजा केस तव्हां हथु खणो, न त असां तव्हांखे मारे खून कंदासूं। असांजी ज़ोरदार अपील आहे वज़ीर आला सैयद मुराद अली शाह खे त ही फौरी तौर ते नफ़ीसा शाह खे त ही नोटिस वठे, कैफ़े किरदार ते असांजे जवाबदारनि खे पुॼायो वञे। औरत जे वारसनि जो मुतालबो आहे त नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन ज़ुबैर सुमरो सां गॾु शकील जामरी, आवाज़ टीवी, खैरपुर।